अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों जाबर पंहिंजो कमु शैतानी वारो करे ॾेखारियो। तव्हां ॾिठो हाणे रावल वारा उहो इहो जेको नाचू रावल आहे, सही चए पियो जाबर, इहो नाचू इहो जेको आहे ईअं नचंदो ऐं को ख़ासि एक्शन न खणी सघंदो। जॾहिं बि कमु कंदो आहे तव्हां ॾिठो सांवल ई कंदो आहे, माण्हू बि सांवल पकड़ियो, अहिड़े हिसाब सां जाबर खे बि टक्कर उहो ई ॾींदो। बाक़ी इहो नाचू जेको रावल आहे कंहिं कम जो न आहे। अकबर ख़ान भली गेम खेॾे पियो, अकबर ख़ान दरिया ख़ान बि सुठो विढ़े पियो। अहिड़े हिसाब सां ड्रामे जा 4-5 हाणे रस्ता थी विया आहिनि। अकबर ख़ान वारो अलॻि, मंसूर ख़ान वारो अलॻि किरदारु नज़र अचे पियो तव्हांखे। दरिया ख़ान जो किरदारु छा जो आहे, कहिड़े कम जो आहे, का ख़बर कोन्हे। ऐं हेॾां रावल जो किरदारु छा जो आहे,